सामीन जेके बि रौनक अफ़रोज़ थिया आहिनि अदब सां इब्तिदा आहे त संत सिंगार मुफ़क्कर सिंध जे अज़ीम सपूत बैरिस्टर एस ग़ुलाम मोहम्मद ख़ान बुरगड़ी जी यादि में अॼोकी ही तक़रीब जेका आहे दस्तूर मुताबिक़ निहायती अदब ऐं एहतराम सां असां शुरू करण वारा आहियूं। असांजे ख़ुशकिस्मती आहे जो असांजे तक़रीब जा रूह रवां सदर मजलिस असांजे मथे जा मोड़ मोहतरम साईं जलाल महमूद शाह साहिबु पंहिंजनि अहबाबनि सां गॾु हिते हाल में तशरीफ़ फरमा थी चुका आहिनि ऐं उनखां अलावा जेके बि मौज़ूदीन इन खां पोइ बि ईंदा या जेके बि हिन वक़्तु मौजूदु आहिनि त जलसे जी बाज़ाब्ता कार्रवाई शुरू करण जे हवाले सां अर्ज़ु कबो त महिरबानी करे पंहिंजे सुकून सां पंहिंजे तवजह सां ध्यानु ज्ञान सां पंहिंजूं सीटूं वठनि। मुंहिंजा साईं अर्ज़ु मुख़्तसर जेको तक़रीबन सभिनी खे मालूम बि आहे का नई ॻाल्हि कान्हे का त सिंध जे सपूत बैरिस्टर रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान बुरगड़ी जी यादि में जलसो मुनक़द करणु उनजी ॻाल्हि ॿुधणु उनजी ॻाल्हि करणु ख़ुदि पंहिंजे लाइ हिकिड़े सिंध जे हवाले सां सिंध दोस्ती जे हवाले सां वतन दोस्ती जे हवाले सां ख़ुदि वॾे में वॾी हिकिड़ी सआदत आहे शर्फ़ आहे ऐं मजलिस में शरीक थियणु ख़ुदि पंहिंजी जाइ ते वॾी इज़त ऐं फ़ख़ुरु ऐं हिकिड़ी आबरू आहे। उनजा तफ़सील त मोज़िज़ मुक़ररीन ऐं किताब ॿुधाईंदा मोज़िज़ मुक़ररीन ॿुधाईंदा किताबनि में ॻाल्हियूं लिखियूं पियूं आहिनि। तक़रीब खे शुरू करण जे हवाले सां सभ खां अवल आऊं अदब ऐं एहतराम सां साईं मोहतरम जलाल महमूद शाह खे गुज़ारिश कंदुसि जी महिरबानी करे मथे स्टेज ते सिदारती कुर्सी वारा साईं जलाल महमूद शाह साहिब बिस्मिल्लाह। सदर मजलिस सां गॾोगॾु आउं गुज़ारिश कंदुसि बैरिस्टर रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान बुरगड़ी जे बाविकार ख़ानदान जे मुअम्मर तरीन बुज़ुर्ग रईस मोहम्मद ख़ान बुरगड़ी साहिबु त महिरबानी करे मथे शाह साहिब सां गॾु तशरीफ़ फरमा थियनि। साईं मोहम्मद ख़ान बुरगड़ी साहिबु डेंगान बुरगड़ी सां तालुक़ पर सामारी मां ख़ासि तरह सां तशरीफ़ फरमा थियनि। साईं भली करे आया जी करे आया। असांजी ख़ुशकिस्मती आहे जो हिन बाविकार ख़ानदान मां साईं जीएम सैयद जो अज़ीज़ दोस्त ऐं प्यारो साथी रईस ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान बुरगड़ी यानी बैरिस्टर मोहतरम बैरिस्टर ग़ुलाम मोहम्मद ख़ान बुरगड़ी साहिब जो साहिबज़ादो रईस ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान बुरगड़ी मूंखे पाण ज़ाती तरह बि फ़ख़ुरु आहे त हुननि जो दस्ते शफ़क़त रहियो नियाज़मंदी रही ऐं साईंअ जो ॾोहिटो रईस कैप्टन मतीन ख़ान बुरगड़ी ख़ासि तरह सां कराची मां तशरीफ़ फरमा थिया आहिनि। कैप्टन मतीन ख़ान बुरगड़ी खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे मथे स्टेज ते असां सां जॉइन कनि। साईं मतीन ख़ान बुरगड़ी साहिब वेलकम। जीअं त अॼोके हिन तक़रीब जे हवाले सां हिन दफ़े असांजा इहो ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थी थिए। हूअं त ख़ैर असांजी बैरिस्टर रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान बुरगड़ी मेमोरियल सोसाइटी साईं मोहतरम मोहम्मद हाशिम लगारी साहिबु ऐं ख़ासि तरह सां रईस अब्दुल अज़ीज़ ख़ान बुरगड़ी पर असांजो एजाज़ बि आहे ऐं ॿिया बि असांजा पुराणा सीनियर वर्कर दोस्त साथी पर हाणे वरी सॼो इंतिज़ाम हुस्न इत्फ़ाक़ सां असांजी मोहतरमा शहज़ादी बुरगड़ी ऐं साईं यार मोहम्मद बुरगड़ी ऐं उन सां गॾोगॾु जेके यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ नौजवान जेके बुरगड़ी ख़ानदान जा या ॿिया आहिनि उन्हनि सॼो इंतिज़ाम संभालियो आहे त इहो ॼण ईअं त न आहे त मुकमल तरह असांजो को तालुक़ु ख़तमु थी वियो आहे पर मतिलबु अमली तरह सां त इन हवाले सां हीअ जेका बैरिस्टर ग़ुलाम मोहम्मद ख़ान बुरगड़ी में यादगार कमेटी इन जी रूह रवां निहायती सरगर्म निहायती फ़ाल ऐं निहायती मुतहरिक बल्कि 2009 खां वठी मुसलसल 12 सालनि खां वठी असां सां सॼे कमकार में गॾु गॾु बल्कि असांखां बि ॿावीह अॻिते असांजी अज़ीज़ भेण मोहतरमा शहज़ादी बुरगड़ी साहिबा उनखे आउं अदब ऐं एहतराम सां अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे पाण मथे स्टेज ते तशरीफ़ फरमा थियनि। मोहतरमा शहज़ादी बुरगड़ी हाणे हीअ जेका यादगार कमेटी जेका तयारु थी आहे उन जी ॼण त रूह रवां मोहतरमा शहज़ादी आहे। मां सम्झां थो त इहो नवां उहिदेदारी जेका सिलसिलो थियो आहे अञा पूरी मूंखे यादगिरी घटा मथां ग़लती थिए साॻिए वक़्तु हुस्न इत्फ़ाक़ सां बैरिस्टर रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान बुरगड़ी जे इन तहरीक इहा बाज़ाब्ता हिकिड़ी तहरीक आहे ॾहनि ॿारहनि सालनि खां वठी जागरता जी सुजाॻी जी उन में असांजो निहायती सरगर्म ऐं सीनियर ऐं फ़ाल असांजो प्यारो अज़ीज़ दोस्त सिंध जो नामियारो दानिश्वर अहले कलम
मोहतरम प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब हुस्न इत्तफ़ाक़ सां असां सां गॾु आहे। ख़ासि तरह कराची मां तशरीफ़ फरमा थिया आहिनि। विच में काफ़ी साल जेकॾहिं असां महरूम रहियासीं त मिड़ई ख़ैरु आहे, दुरुस्त आहे, देरि आहे दुरुस्त आहे। असां एजाज़ साहब खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे मथे असां सां जॉइन कनि। जीअं मां मुख़्तसर अर्ज़ु कयो त हाणे जलसे जो सॼो जेको कमकार आहे उहो ही नई जेका नौजवाननि जी बॉडी चई सघे थो। मूं त हिन जो नालो रखियो आहे बैरिस्टर बुरगड़ी सर्विस फोरम। छा साहब? बैरिस्टर बुरगड़ी सर्विस फोरम। सर्विस माना ख़िदमत। बुरगड़ी साहब जो तव्हां इनकलाबी शख़्सियत नालो ॾियो असांजे अखियुनि ते, पर असुल ॻाल्हि त सर्विस हुई, ख़िदमत। त उन हवाले सां नौजवाननि जे फोरम में असांजो ख़ासि तरह सां अॻिते आहे मोहतरम सज्जाद बुरगड़ी जेको सॼे अॼोके जलसे जी कारगुज़ारी निहायती ख़ुशगवार ऐं सुहिणे नमूने सां इंशाअल्लाह हलाईंदो। त हाणे इन मरहले ते सभ खां अवल अलाह पाक जो मुबारक नालो तिलावत कलाम पाक लाइ गुज़ारिश कबी हाफ़िज़ नज़ीर अहमद बुरगड़ी साहब थे त महिरबानी करे अचे तिलावत कलाम पाक जी सआदत हासिल कनि। नज़ीर अहमद बुरगड़ी साहब। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. هو الله الذي لا عالم الغيب والشهادة هو الرحمن الرحيم. هو الله الذي لا إله إلا هو الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز الجبار عزيز الجبار المتكبر سبحان الله عما يشركون. هو الله الخالق البارئ المصور له الأسماء الحسنى يسبح له ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم. آمنت بالله صدق الله العظيم. मोहतरम सदर मजलिस जी इजाज़त सां हुस्न इत्तफ़ाक़ सां हिकिड़ी मशहूरु सिंध सिंगार निहायती जुरतमंद बेबाक ऐं सिंध जी हिकिड़ी क़ाबिल सद एहतराम हस्ती मोहतरम फाज़िल राहू असां तव्हां सभिनी जे इज़तनि ऐं दिलनि जी धड़कन उन जी नुंहुं मोहतरमा नाले शहनाज़ बाबा मोहतरमा शहनाज़ सिद्दीक़ राहू ईअं न मां ग़लती माफ़ी थो घुरां। उन्हनि जो इरादो आहे त असांजे मोहतरमा यादगार कमेटी जी जेका सरवाण मोहतरमा आहे शहज़ादी बुरगड़ी साहब आहे त उन्हनि जी अजरक पाशी जे सिलसिले में हू शहज़ादी साहबा खे अजरक पाइणु घुरनि था। जी बिस्मिल्लाह। ऐं तव्हांजे हथनि जा गुलाब चवंदा आहिनि छा ताड़ियुनि जे सिलसिले में हथनि जा गुलाब त ज़रूरी आहिनि। मोहतरमा शहज़ाद साहबा खे हज़ार आफ़रीन हुजनि जो हिकिड़े बाविकार ख़ानदान जे तरफ़ां हिकिड़े ॿिए ख़ानदान खे हौसला अफ़ज़ाई जे तौर ते
मोहब्बत जे तौर ते ऐं बेस्ट विशिस जे तौर ते नेक तमन्नानि जे तौर ते फोटोग्राफर जेकी तकरीब कोन था ॾिसनि छा हा त ठीकु आहे मोहतरमा शहनाज साहबा खे आफ़रीन हुजे मोहतरमा असांजी शहज़ादी साहबा जी हौसला अफ़ज़ाई इज़त अफ़ज़ाई पज़ीराई तौक़ीर जेको बि नालो ॾिजे इहो सुठो हिकिड़ो अमल आहे असांजा मौज़ीन सामाईन इकराम ख़वातीन हज़रात जीअं जीअं तशरीफ़ फ़रमा थियनि था सभिनी खे असां भलीकार चऊं था